अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां असगर मलाणो। प्रोग्राम सलामत अवामादो में भलीकार चवां थो समूरनि ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे। पाणी जी खोट ख़िलाफ़ ऐं पाणी चोरनि ख़िलाफ़ सिंधू ते धाड़ो, सिंध खे सुकाइण जी साज़िश ख़िलाफ़। सिंध पंहिंजे हिसे जे पाणी लाइ अॼु बि सरापा एहतजाज बणियल आहे। ॾुकार जी सूरतहाल पाणीअ लाइ सिंध जूं सदाऊं जारी ऐं सारी आहिनि। पाणी बाबति पाण ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं पंहिंजनि महिमाननि सां, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। अॼु जे प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सिंधी औरत तंज़ीम जी मरकज़ी सदर शहज़ादी भुरगड़ी, सीनियर सहाफ़ी ऐं लेखक शबीर निज़ामाणी ऐं शबाना अब्बासी, जेका पाण हिकु सोशल समाज सुधारक शबाना वेलफेयर एसोसिएशन NGOs जे नाले सां बि जेका हलाए थी, उन जी चेयरपर्सन आहे। पाण ॻाल्हि ॿोल्हि जी शुरूआति कंदासीं सिंधी औरत तंज़ीम जी मरकज़ी सदर शहज़ादी भुरगड़ी खां। जी शहज़ादी, अव्हां इहो ॿुधाइजो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी छो नथो मिले, आख़िर उन जो असुलु सबबु छा आहे? जी शहज़ादी भुरगड़ी। जीअं त पाणी जी खोट त पूरे मुल्क में आहे, पर सिंध जी तरफ़ असां अचूं था ऐं पंहिंजे सिंध खे हींअर तमामु घणो गंभीर मसइलो आहे उहो पाणी जो आहे। न सिर्फ़ु असांजूं ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि, पर पीअण जो पाणी बि असांखे नथो मिले। हाणे इन खे जेकॾहिं ॾिठो वञे त पाणीअ जी जेकॾहिं खोट आहे त पोइ उहो चइनी सूबनि में उन जी विरहाङो छो नथो थिए? सिर्फ़ु सिंध ई उहो सूबो आहे जंहिंमें ख़ासि तौर ते साम्राज्य जेको पंजाब आहे, उन हींअर चश्मा कैनाल जेको आहे उहो खोले छॾियो आहे। जॾहिं उहो चश्मा कैनाल मुसलसल अगरि खुलियल हूंदो त उन जो पाणी सिर्फ़ु उन ॾे वेंदो ऐं सिंध सुकंदी रहंदी। अहिड़ी तरह सां उन्हनि खे नोटिस वठणु खपे पंजाब खे, ख़ासि तौर ते जेकॾहिं पंजाब खे सिर्फ़ु पंहिंजूं ई ज़मीनूं आबाद करणियूं आहिनि त सिंध सुकंदी थी वञे। 91 जे दौर में जेकॾहिं तव्हां उन ठाह खे ॾिसंदव त सिंध में सिंधू दरिया आहे ऐं उन दरिया जो पाणी सिंध जो हक़ आहे, त उहो हक़ु उन्हनि सिंधियुनि खे मिलणु खपे। मां अवामी जमहूरी पार्टी जो हिकिड़ो कल्ह खां ई असां हिकिड़ो पंहिंजो शुरूआति कई आहे ऐं असां पंहिंजो इहो मौक़िफ़ रखियो आहे त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे, पर जेकॾहिं नथो ॾिनो वञे त उन जे लाइ असां पंहिंजूं एहतजाज शुरू कंदासीं, जंहिंजे लाइ असां पूरे हफ़्ते जी हिकिड़ी मुहिम शुरू कई आहे, जंहिंमें बुख हड़तालूं हूंदियूं, रैलियूं कढंदासीं। अहिड़ी तरह असां पंहिंजे सिंध खे ख़ुशहाल ॾिसणु चाहियूं था। सिंध जी ज़मीनूं जेके हिन वक़्तु बंजर आहिनि, पाणी पुछड़ी ताईं नथो पहुचे, पर हाणे पुछड़ी वारा त इलाइक़ा अञा बि पुट ते, पर असांजे अॻियां वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि पाणी कोन्हे को, पीअण जो पाणी कोन्हे, जंहिंजे करे जानवर मरनि पिया, जंहिंजे करे ख़ासि तौर ते असांजी मईशत ते तमामु घणो असरु पवंदो। जेकॾहिं पाणी न हूंदो त असांजी ज़राअत किथां थींदी ऐं असां अॻिते कीअं वधी सघंदासीं? मुआशी तौर ते बि असां सभिनी खां, ख़ासि तौर ते सिंध जेको आहे तमामु घणो पुठ ते हलियो वेंदो। उन करे पंहिंजी मईशियत खे बहाल रखण जे लाइ, सिंध खे ख़ुशहाल रखण लाइ ऐं सिंध जे मारूड़नि खे जेके थर में वसनि था, जेके सिंध में वसनि था, उन्हनि ताईं पाणी पहुचाइण जे लाइ अवामी जमहूरी पार्टी पंहिंजो जेको सिलसिलो शुरू कयो आहे उहो जारी रखंदासीं ऐं इहो कमु असां कराए पोइ जेको आख़िरी दम ताईं बि, जेसि ताईं असांखे पंहिंजी सिंध में पंहिंजो पाणी जो पूरो हिसो नथो मिले, तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। शबीर निज़ामाणी साहब खां पाण पुछंदासीं त पाणी बाबति रोज़ मीडिया तफ़सील सां रिपोर्ट करे रही आहे। अव्हां पाणी जे हिन सॼे पस मंज़र खे, सूरतहाल खे कीअं था ॾिसो ऐं अॼु छा चवणु चाहींदो? जी शबीर साहब। पाणी जो जेको तव्हांजो सुवालु तमामु ज़बरदस्त आहे। सिंध में पाणी जी खोट जेन्युइन इशू आहे, या न आहे को जेको चइजे थो त हिते पाणी कोन्हे। जी हुकूमत जा आला मालदार दावा कनि पिया सिंध में पाणी आहे, पर अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। सिंध में तमामु वॾी पाणी जी खोट आहे। पाणी जे इशू जा ॿ टे मामला आहिनि जिन खे पाण खे सम्झणो पवंदो। हिकिड़ो त इहो आहे त असांखे मथां खां सिंध खे पाणी कोन पियो मिले, इरसा तरफ़ां पाणी डिस्ट्रीब्यूशन सही न पई थिए, हिकिड़ो इहो आहे। ॿियो इहो आहे त तोसां खां वठी गुड्डू बैराज ताईं जेको पाणी अचे थो, इन पाणी जा लॉसिस तमामु घणा आहिनि। लॉसिस जो मतिलबु इहो आहे त उतां पाणी खॼो थो वञे। टियों जेको वॾो बहिरान थी वियो थो सिंध में ख़ासि तरह, उहो इहो आहे त पाणी जी सिंध में विर्छ सही नथी थिए। सिंध में पाणी जॾहिं अचे थो
सखर बैराज ते उहो घणे भाङे रोकियो थो वञे। बाक़ी कोटली बैराज ते वरी खोट हूंदी आहे। हिकिड़ो इहो सबबु आहे। कोटली बैराज खां वरी अॻिते जॾहिं पाणी वाहन में कैनालनि में डिस्ट्रीब्यूट थिए थो त उते तमामु घणा ख़ासि करे हुक्मरान धुर जा हर वक़्तु जेका हुक्मरान धुर रही आहे, ऐं सिंध में 14 सालनि खां पीपल्स पार्टी आहे, इन करे जेका बि हुक्मरान धुर सां जेको बि लाॻापियल आहे उहो पाणी वधीक खणणु वञे। ॾाढो सो गाबोत सां सभिनी ॿुधो हूंदो, इहो पुराणो जेको कहावत आहे चवणी आहे। ऐं ॿियो जेको इशू वॾो आहे जंहिं ते असांखे ॻाल्हाइणु खपे, असीं नथा ॻाल्हायूं, उहो इहो आहे त पाणी ते बुनियादी ऐं पहिरियों हक़ु दरिया जो आहे। सिंधू दरिया जेकॾहिं मरी वियो त असां सिंधी माण्हू तमामु बर्बाद थी वेंदासीं। इन करे सिंध जी एग्रीकल्चर खां वधीक असांखे ज़ोर इन ते ॾियणु खपे, ध्यानु इन ते ॾियणु खपे, बुनियादी ॻाल्हि इहा करणु खपे त सिंधू दरिया ॿारो ई वहंदो रहे। सिंधू दरिया जेकॾहिं वहंदो रहंदो त जड़ में हेठि जेको पाणी खारो आहे, ॿाड़ो आहे, उहो सही थींदो, मैंग्रोव्स ताईं पाणी वेंदो। इंडस डॉल्फिन जो जेको प्रॉब्लम आहे, जंहिंखे हींअर वॾे पैमाने ते सॼी दुनिया मञियो आहे, खयों सखर में जेको इंडस डॉल्फिन जो मसइलो आहे, उन्हनि जी ज़िंदगी बचंदी ऐं ॿिया जेके जीवत हूंदी बचंदी। आबादगारनि जो त उनखां पोइ थो हक़ु थिए, ज़मीनदारनि जो हक़ु त पोइ थो थिए, पर पहिरियों हक़ु त ख़ुदि दरिया जो, दरिया सां लाॻापियल जेका जीवत आहे उनजो आहे, मच्छी जो आहे, केकड़े जो आहे, झींगे जो आहे, तिमिर जे वणनि ॿूटनि जो आहे, समुंड दरिया जे हेठि अंदरि जेका रहंदड़ ॿी जेका जीवत आहे उनजो हक़ु आहे। पर इन हक़ सां गॾोगॾु सिंध जे माण्हुनि जो, आबादगारनि जो, हारियुनि जो बि हक़ु आहे। पर वधि खां वधि हक़ु जेको आहे उहो ख़ुदि दरिया जो आहे। असांखे इन ॻाल्हि ते सम्झणु खपे। दरिया जी ॻाल्हि, दरिया जे हक़ ते असां जेकॾहिं ज़ोर ॾिनो सिंध जे माण्हुनि, त इहो यादि रखो त सिंध जे माण्हुनि जो जियापो थी वेंदो। छाकाणि त दरिया जॾहिं मुसलसल वहंदो रहंदो त लाज़मी तौर ते असांखे पाणी वाफ़र मिक़दार में मिलंदो, वधीक मिलंदो। पर असां इहो मौक़िफ़ असां इहो नथा रखूं। इन बदिरां असांजो मौक़िफ़ इहो हूंदो आहे त सिंध खे पंहिंजे पाणी जो हिसो ॾियो, आबादगारनि खे पंहिंजे पाणी जो हिसो ॾियो। कोटली बैराज वारनि खे ओतिरो पाणी नथो ॾिने। हींअर बि आउं ख़ुदि पाण मातली जो आहियां, बदीन जो आहियां। ऐं कल्ह वियोसि, पंहिंजे ॻोठु वियोसि, उते वाहन में पाणी ई कोन्हे। उते आबादगार अञा ताईं बेजारो पोखे न सघिया आहिनि सारियुनि जो। इन करे जॾहिं हींअर अञा न रुॻो बेजारो पोखे न सघिया आहिनि, पर मेहनि जो, गऊं ऐं जेके पखी आहिनि, जानवर आहिनि, उन्हनि लाइ पाणी कोन्हे। इन करे मक़ामी तौर ते सिंध में जेको पाणी अचे थो, गुडू खां हेठि गुडू ते उन विरासत को ॿिया जेके बैराज आहिनि, सखर बैराज आहे, उन सां गॾु कोटली बैराज आहे, इन्हनि जी डिस्ट्रीब्यूशन बराबरी बुनियाद ते कई। बराबरी बुनियादनि ते मुंहिंजो मतिलबु आहे त लासिस हिते बराबरी बुनियादनि ते हुजनि। ईअं न थिए जो सखर बैराज ते लासिस हुजनि 20% या 25%, ऐं कोटली बैराज ते लासिस हुजनि 70 या 80% या 60%। इन करे सिंध हुकूमत जो मौक़िफ़ उन वक़्तु मज़बूत थींदो जॾहिं सिंध में पाणी जी डिस्ट्रीब्यूशन सही थींदी। सिंध में पाणी जो जेकॾहिं विरासत सही थी वई त पंजाब सां, इरसा सां, ॿियनि सभिनी सां असीं पंहिंजो मौक़िफ़ सही रखी सघंदासीं। तव्हांजी महिरबानी। शबाना अब्बासी, अव्हां ॿुधाइजो त हिन वक़्तु ख़ासि तौर ते पीअण जे पाणी बाबति अव्हां या अव्हां जी NGOs शबाना वेलफेयर एसोसिएशन कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? दासगर, अव्हां जी महिरबानी जो अव्हां ख़ासि इशूअ ते, ख़ासि टॉपिक ते अॼु ॻाल्हाए रहिया आहियो। ऐं हीउ जेको पाणी वारो इशू सॼी सिंध में हली रहियो आहे, जंहिंजे करे ग़रीब अवाम तड़पी रहियो आहे पाणी पीअण जे लाइ। ग़रीबनि इंसाननि सां गॾोगॾु जानवरनि ते बि मतिलबु इहा पाणीअ जी ॾाढी किल्लत अची वई आहे। ग़रीब जेके पाणी पीअण लाइ तड़पी रहिया आहिनि, जिन वटि ख़ालिस पाणी मौजूदु कोन्हे, हू नालियुनि जो गंदो पाणी पी रहिया आहिनि। पाणीअ जे पीअण जे हवाले सां असांजी वेलफेयर, शबाना वेलफेयर एसोसिएशन ग़रीब अबोज माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस ॾिए थी जो हू पाणी ओॿारे पीअनि था। पहिरियां पाणी गंदो नालियुनि जो ख़राब, पर हू ग़रीब माण्हू उहे पाणी पी रहिया आहिनि। असां उन्हनि खे काउंसलिंग कयूं था त इन पाणी खे ओॿारियो, थधो कयो, पोइ उहो कूलर में विझी रखो या मटन में विझी रखो, पाण खे बचायो। बीमार आहिनि, मेन इशू ते सीरियस थियो ऐं पाणी जहिड़े मसइले खे हल कयो त ताकी असांजा ग़रीब अबोज मिसकीन माण्हू, ज़मीनूं वीरान लॻियूं पियूं आहिनि, हू हर तरह सां मुश्किलातुनि में आहिनि। ऐं असीं रिक्वेस्ट कंदासीं गवर्नमेंट खे, जेकी वक़्त जी हुक्मरान आहिनि, सो इन इशू खे सीरियस थी वठी करे इन मसइले खे हल कयो ऐं ग़रीबनि खे ज़िंदगी ॾियो। वरी महिरबानी समूरनि ॾिसंदड़नि, ॿुधंदड़नि ऐं अॼु जे महिमाननि, ख़ासि तौर ते शबीर निज़ामानी साहब, शहज़ादी भुरगड़ी, शबाना अब्बासी,
जी जो असांखे जॉइन कयो ऐं पाणी बाबति अहम इश्यूज़ ते ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साल सलामत।